नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी बार सिंध काउंसिल इलेक्शन 2020 जे शेड्यूल जे ऐलान खां पोइ घोटकी में चूंडनि जूं तैयारियूं उरूज ते पहुची वियूं आहिनि। हिन सिलसिले में राजपूत लायर्स फारम घोटकी पारां घोटकी जे मक़ामी होटल में प्रोग्रेसो लायर्स फारम पैनल जे उम्मीदवार घोटकी जे उम्मीदवार एडवोकेट अब्दुल रज़ाक महर, नवाबशाह जे उम्मीदवार ज़ियाउल हसन लंजार, सखर जे उम्मीदवार कुर्बान मलाणो, नौशरो फेरोज जे अब्दुल सत्तार लहराणी, खैरपुर जे यासिर इरफात शर, सखर जे उम्मीदवार शफकत रहीम राजपूत जे मान में आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें राजपूत लायर्स फॉर्म जे एडवोकेट राव आसिफ अली, एडवोकेट राव रियाज़ अहमद, राव मोहम्मद लुकमान, राना जावेद एडवोकेट समेत घोटकी बार जे वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते अॻुवाण चयो त असां वकीलनि जे हक़नि जी जंग विड़ी रहिया आहियूं। वकीलनि जी भलाई ऐं बहितरी असांजी इबादत में शुमार आहे। सिंध बार काउंसिल जी इलेक्शन में हिसो वठण जो मक़सद वकीलनि खे जाइज़ हक़ ॾियारणु आहे। प्रोग्रेस लायर्स फारम पैनल जे वकीलनि हमेशा वकला बिरादरी की फलाह और बहबूद लाए कोशिशों कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।